कंबर रिपोर्टर न्याज़ हुसैन तुनिया जी रिपोर्ट मूजिब तालका कुबो सईद खान जा रहवासी आहिनि। कंबर राहोजा बाईपास का कोर्ट तरफ़ वञी रहिया हुआ त मथे हमलो करे नौजवान के कत्ल करे आसानी सां फरार थी विया। इन मौके ते पुलिस पहुची इलाज कराए अस्पताल पहुचायो ऐं ज़ख़्मी खे लाड़काणो शिफ्ट कयो वियो। लाड़काणे तालका कुबो सईद खान जो रहवासी सागर चांडियो भाउ अब्दुल रसूल चांडियो वल्द प्यारल खान चांडियो कंबर कोर्ट हाज़िरी ते आया हुआ, जंहिंखे पंहिंजे सॻे मारोटनि जे हथनि तॾे ते क़तल थियल सागर चांडियो ऐं उन सां गॾु उनजो सॻो भाउ अब्दुल रसूल चांडियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कंबर DHQ अस्पताल आंदो वियो। बाद में लाड़काणे ट्रॉमा सेंटर शिफ्ट कयो वियो। वाक़े जो कारण ज़ाती दुश्मनी ॿुधाए पियो वञे। SP साहब के रिक्वेस्ट आदा खणो इन के वो था वाह केले गोठ है काथू आयो आदा सा शदार कोडे बैठा हूं केरे पाण कूड़ा अरे इन के खणे जो